SHO आसिम बिहारी SHO न्यू कराची वसीम बिहारी नस्ल परस्त SHO पुलिसगर्दी गुंडागर्दी दहशतगर्दी पुलिस जे वर्दी पे अॾो वारी सरगर्मियूं नामंजूर बाद में करेंगे उर्दू मीडिया वो कंस्टम रखने के वो रहा तो धरती धणी जॾहिं जी अन्याय ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ निकिता आहिनि या नाम निहाद जेका पाकिस्तान में उर्दू मीडिया आहे उन में जेको तहसुब परस्त वेठा आहिनि मज़हबी इंतहा पसंद वेठा आहिनि उहे नसुल परस्त वेठा आहिनि जेके धरती धड़नि सां कॾहिं बि कंहिं ॾुख सूर में गॾिजनि कोन था तंहिंजे करे आऊं अॼु जेको थर में ॿ दुकानदार क़तल थिया आहिनि या कराची पुलिस जे ज़ुल्म ख़िलाफ़ नेशनल डेमोक्रेट पार्टी जो एहतजाज आहे इन में जेको शरीक न थी आहे उर्दू मीडिया तंहिंजी मज़म्मत थो करियां पर सॼी दुनिया जो इन सोशल मीडिया जे ज़रिए तवजो छिकाइण थो त सिंध जे माण्हुनि सां अन्याय आहे उहो अन्याय बहैसियत सिंधी क़ौम जे बुनियाद ते आहे बहैसियत मज़हब जे बुनियाद ते आहे हिन मुल्क में मज़हबी तहसुब आहे क़ौमी तहसुब आहे फ़िरक़ेवारीअ जो तहसुब आहे जंहिंजी असां मज़म्मत कयूं था असां पुरमन माण्हू आहियूं चऊं था त हीअ गुंडागर्दी तशदुद पसंदी हीअ लाक़ानूनीअ जो ख़ात्मो थिए त धरती घणी पुरमन पंहिंजे वतन ऐं सरज़मीन ते रही सघनि दुनिया खे अपील कयूं था त असांखे हिन मुल्क जे अंदरि जेको ॿियो दर्जे जो शहरी कयो वियो आहे दुनिया ॾिसे त असां सां ज़िंदगीअ जे सभिनी शोबनि में तहसुब ऐं ज़ुल्म लाइव ॾिसी रहिया आहियो हीअ दोस्त जेके एतिरा करे रहिया आहिनि कराची प्रेस क्लब सभिनी ख़राब थी MLA MP सभु बीठा आहिनि उर्दू मीडिया सेनेटर MLA MP सभु बीठा